जुडो टाउन इंतजामिया की गफलत ऐं लापरवाही सबब शहर की कॉलोनियुनि में बरसाती पानी न निकिरी सघियो आहे। रेलवे ग्राउंड मीर गुलाम हुसैन कॉलोनी, हाशिम कॉलोनी समेत ॿियूं कॉलोनियूं पानी से भरियल आहिनि, जॾहिं त टाउन कमेटी अंदर 2 फुट पानी बीठल है। एक तरफ तो शहरी अजाब में मुब्तला आहिनि तो ॿिए तरफ टाउन इंतजामिया सिर्फ फोटो सेशन ताईं महदूद है। ये जो बाज़ार हमारे और गलियां जो भी हैं सारी गंद किचरा सारा गटर और पानी भरा हुआ है। आज 7 दिन हो गए हैं, कोई सुनने वाला नहीं है। जिन्हों को हमने इलेक्शन पे वोट दिए वो भी सुनने के लिए नहीं आए। तमाम मानू परेशान आहिनि ऐं लेडीज़ तो मना जेको आहे सो अॻे रस्ता असांजी कॉलोनी जा पहिरीं बि कोन ठहिया हुआ ऐं माशाल्लाह पाणी तमामु घणो अची चुको आहे, जेको हींअर तमामु असांजी माना ॿार बच्चो जेको आहे परेशान आहे। शहर लाइ वञण लाइ को मरीज़ अचे थो त ॿार पाड़े में बीमार थी विया आहिनि, हिन मच्छरनि जे करे पाणी बीठो आहे रुगो जाम, केरु पुछण वारो ई कोन्हे। शहर कचरे की कुंडी बना हुआ, जगह जगह पानी खड़ा हुआ है। इंतजामिया बिल्कुल शहरियों से ताउन नहीं कर रही। बरसात इतनी हालांकि नहीं हुई डिस्ट्रिक्ट मीरपुर में, लेकिन नाकस इंतजामिया और नाअहल टाउन इंतजामिया की वजह से शहर में जगह जगह पानी खड़ा हुआ है। जुडे जी जो है सो मालिकी कन, असल में मालिकी कोन थी है जुडे शहर जी। पूरो शहर जो है सो एक तो पुराण जी कंधी ते आबाद है। बरसात वसन थियूं तो पुराण जा पानी आहिनि, सिमनाला आहिनि, उन्हनि जो पानी शहर में अचे थो। शहरीन जो मुतालबो है तो शहर से गॾोगॾु कॉलोनियुनि ॾांहुं बि ध्यानु ॾिनो वञे। कैमरामैन मुदस्सर अफजल सां गॾु शाहिद मजीद, सिंध टीवी न्यूज़, जुडो।